अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझे नालो गुलाम मोहम्मद आहे। दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे त चंड असां जी ज़मीन खां हर साल परे थी रहियो आहे ऐं हीअ धरती चंड खां सवाइ धरतीअ जो वजूद मुमकिन नाहे। चंड असां खां 3,84,514 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते वाक़िअ आहे। चंड ते पहुचण लाइ लॻभॻि को बि खिलाई जहाज़ 3 ॾींहं लॻनि था। असां चंड जे हिक पासे खे ॾिसी सघूं था, पर चंड जे ॿिए पासे खे नथा ॾिसी सघूं, छाकाणि त चंड धरतीअ सां टाइटली लॉकेड आहे। उन खां सवाइ चंड ते बाक़ाइदे ॾींहं ऐं राति हूंदियूं आहिनि। चंड ते हिकु ॾींहुं धरतीअ जे 14 ॾींहं जे बराबरि आहे। अहिड़ी तरह चंड धरतीअ जे 14 ॾींहं जे बराबरि आहे।